अवां सां इहा ख़बर शेयर कंदासीं। ॻोठ खमीसो राजड़ में गिदड़ ॿिनि औरतुनि सूधो 5 ॼणनि खे चके ज़ख़्मी करे छॾियो आहे। गिदड़ मींहुं ऐं ॿकरी खे खाए रहिया हुआ। चौपाई माल खे बचाइण दौरान असांखे उन्हनि चकियो। ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। अव्हांखे सिंधड़ी मां इहा ख़बर ॾियो पिया। ॻोठ खमीसो राजड़ में गिदड़ ॿिनि औरतुनि सूधो 5 ॼणनि खे चके ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त गिदड़ मींहुं ऐं ॿकरी खे खाई रहिया हुआ। चौपाई माल खे बचाइण जी कोशिशि कई त उन्हनि असांखे बि चक हयूं। अव्हांखे इहा ख़बर ॾियो पिया। ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त गिदड़ मींहुं ऐं ॿकरी खे खाए रहिया हुआ। चौपाई माल खे बचाइण जी जॾहिं असीं कोशिशि कई त उन दौरान गिदड़नि असांखे बि चके विधो। तफ़सील मालूम कंदासीं। असद शहर लाइन ते मौजूदु आहे। असद वधीक अपडेट्स आहिनि। ये मां तव्हांखे ॿुधाईंदो हलियां त हालिया ॿोॾ खां पोइ जिते इलाइक़ो सॼो जेको इहा देह केरोड़ो आहे सिंधड़ी तालुके जी, उन में मुकमल तौरु पाणी बीठल आहे। जिते जेको आहे जंगली जीवत जे खाइण पीअण जा जेके शयूं उहे पाणीअ जी लपेट में अची विया। उनजे करे गिदड़नि जेको आहे बुख मरंदे ॻोठ खमीसो राजड़ ते जेको आहे काह कई। उते जेको माल वथाण हो उन में हिकु मींहुं हिकु ॿकरी खे खाई रहिया त ॿ औरतूं जेके आहिनि उनखे बचाइण लाइ वयूं त पहिरीं गिदड़नि उन ते हमिलो करे ॾिनो। उन खां पोइ जॾहिं नौजवान डंडा खणी उते पहुता त जेको आहे उन में राशिदा मुख्तियार ऐं असद राजड़ आहे जेके नौजवान आहे उन्हनि खे बि जेको आहे शदीद इन्हनि ज़ख़्मी करे छॾियो। उन खां पोइ जेको आहे ॻोठाणनि उन्हनि जेको आहे बंदूकनि जा फायर करे हिकु गिदड़ मारियो ऐं 2 फरार थी विया। ऐं जॾहिं त जेको आहे ज़ख़्मियुनि खे केतिरो इस्पताल आंदो वियो आहे त जिते जेको आहे वैक्सीन कई वञे। रिग वैक्सीन जे लाइ जेको आहे उन्हनि खे हैदराबाद रेफर कयो पियो वञे। जी बड़ी मेहरबानी असद शहर अपडेट करण जे लाइ। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। तालका अस्पताल में वैक्सीन न हुअण सबबि ज़ख़्मी थियल ॻोठाणनि खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे।